पासे वक्त अपडेट नालू भी अहम ख़बर है। खानपुर महर वेझो इमाम बाग के ॻोठ करीमदाद गडाणी वटां 100 फुट जो घारो पइजी पियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कंदा हलूं। घारो लगण करे भर पासे जे 100 एकड़नि ते पोखियल फसल पाणी ठची विया आहिनि, जॾहिं त घारे जो पाणी तेज़ीअ सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। अपडेट कयूं पिया अवांखे खानपुर महर मां। इमाम बाग के ॻोठ करीमदाद वटां 100 फुट जो घारो पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खानपुर महर मां काज़ी खादिम खां। काज़ी खादिम आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, ये खानपुर महर वेझो इमाम वाह है जैसे ॻोठ करीमदाद साढ़ी 123 वटां लगभग 100 फुट जो घारो पियो आहे। भर पासे जे बीठल जेको आहे 100 एकड़नि ते पोखियल सारे में पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त घारो लॻण करे पाणी जो जेको तेज़ी सां वेकिरो आहे ॻोठ रामण लोंड ऐं करीमदाद गडाणी तरफ़ वधण लॻो आहे, जंहिं सबबु वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। मां वटि ॿुधण जो हालात घारे बाद ॻोठाणा उते घारे वारे हंधि वॾे तादाद में पहुची विया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त ठीकु आहे काज़ी खादिम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।